सेता रोड में खबर शामिल क्यों था। आसिफ अली जावरी की रिपोर्ट मुताबिक त सेता रोड वापारी का मुबीना भत्तो घुरण जान से मारण जो धमकियों ॾियण वारो मामलो। जवाबदारन जो वारस औरतुन पारा पाक किताब खणी वापारी के दुकान अग्यां एहतिजाज। खबर मूजिब 17 तारीख ते फोन जरिए सेता रोड के मशहूर वापारी लतीफ़ आराई का मुबीना भत्तो घुरण न ॾियण की सूरत में मारण जो धमकियों ॾींदड़ जवाबदारन के पुलिस जदीद औजारन वसीले 19 तारीख ते गिरफ्तार करे सेता रोड थाने ते केस दाखिल कयो हो। जवाबदारन की सुञाणप सागर जावरी ऐं इरफान जावरी तौर थी हुई, जंहिं बैद जावरी कबीले से ताल्लुक़ रखंदड़ गिरफ्तार थियल नौजवानन के वारस औरतुन पाक किताब खणी वापारी लतीफ़ आराई की होलसेल के दुकान अग्यां सख्त एहतिजाजी मुजाहिरो कियो। औरतुन बेनज़ीर जावरी, यास्मीन जावरी, सारा जावरी ऐं ॿियनि मीडिया अग्यां दाईंदे चयो त कुछ ॾींहं पहिरियां सेता रोड के वापारी हाजी अब्दुल लतीफ़ आराई के कंहिं नंबर तां भुंग ॾियण जूं धमकियूं मिलियूं, जेका सिम असांजे नंढड़े के नाले सां गुम थियल हुई। वापारी असांजा मासूम स्कूल पढ़ंदड़ बचड़ा पुलिस खां खणाए कटराए उन्हनि खे ज़ोरी बासरायो आहे। हिननि वधीक चयो त ॿई नौजवान पोरियो करे पंहिंजे घर वारनि जा पेट पालनि था, जॾहिं त उन खां अॻु असांजे नंढड़नि मथां को बि केस दाख़िल नाहे थियल। हिननि वधीक SSP दादू IG सिंध खां मुतालबो कयो त नौजवाननि मथां दाख़िल कयल फौरी तौर केस ख़त्म करे असांजा बचड़ा आज़ाद कया वञनि। ॿी सूरत में एहतिजाज जारी रहंदो।